सदायती सबका मुखम पासे का यही ते ही जात रजिस्टर जुम्बश नायजा मुस्लिम वले सा राजकीय में इंतहाई काबिल एहतराम बेटेलर सिंध जो सदर मोहतरम साईं गुलाम अहमद साहब, बेटेलर लाड़कानी डिवीजन जो सदर मोहतरम साईं आतिफ हुसैन महर साहब, बेटेलर लाड़कानी डिवीजन जो जनरल सेक्रेटरी साईं जमील साहब, बेटेलर जिले जैकबाद जो सदर मोहतरम साईं डॉक्टर अब्दुल जब्बार खुसरो साहब, अॼोके हिन बेटेलर जिले जैकबाद जे जिले वर्कर कन्वेंशन में जिले जा समूरा तालुकनि जा उहिदेदार ऐं उस्ताद साथियो, अस्सलाम दोस्तों, असांजो जीअं मरकज़ी इलेक्शन जो सिलसिलो हुयो त सॼी सिंध जे उस्ताद जी घुर इहा हुई त सिंध जे उस्तादनि जे मसइलनि ते इलेक्शन खां पोइ तहरीक करिणी आहे। इलेक्शन खां पोइ इहे हलफ़ थियो, हलफ़ वारे प्रोग्राम में असां बेटेलर सिंध जी वर्किंग कमेटी की तारीख़ अनाउंस कई, जेका 26 जुलाई ते हुई ऐं उहा असां वरी कुझु मोज़िज़ दोस्तनि जी इसरार ते उहा कैंसिल कई। कुझु दोस्त हिते वेकेशन जो पोयों हफ़्तो त कुझु दोस्त सिंध खां ई ॿाहिरि वियल हुआ। बहरहाल उहा 9 अगस्त ते असांजी सिंध जी पहिरीं वर्किंग कमेटी थी। तमामु ज़िले सदरनि, डिवीज़न जे सदरनि उते शिरकत कई। सॼी सिंध खां गॾियल आवाज़ इहो आयो त सिंध जे प्राइमरी उस्तादनि जे मसइलनि ते तहरीक हलणु खपे। असां मरकज़ी वर्किंग कमेटी जे सलाह सां उन्हनि जे आयल रायनि मुताबिक़ हिकिड़ो चार्टर ऑफ डिमांड तश्कील ॾिनो, जेको सिंध सरकार खे ॾिनो आहे, ऐं असां ज़रूरी सम्झो त असां मुतालबनि जे लाइ उन सरकार खे चार्टर ऑफ डिमांड ॾिनो आहे जेका सालनि खां वठी उस्तादनि, ख़ासि तौर ते प्राइमरी उस्तादनि जे मसइलनि खां कनलाकार कंदी थी अचे ऐं मुख़्तलिफ़ हरबा हलाए उन्हनि खे स्पेस ॾिनी थी अचे ऐं मुतालबनि मसइलनि हल करणु, मुतालबनि मञण खां लहराईंदी लवाईंदी थी अचे। असां ज़रूरी सम्झो त असां जेसीं ताईं सरकार इन्हनि ते ॻाल्हियूं करे त असीं तहरीक जे लाइ पंहिंजो हिकिड़ो होमवर्क शुरू कयूं, जंहिंजी कड़ी असां लाड़कानी डिवीज़न खां शुरूआत कई आहे ऐं उहे अॼु ज़िले वर्कर कन्वेंशन जी सूरत में तव्हां सां वेठा आहियूं। असांजो हिते अचणु, तालुके जे उहिदेदारनि सां मुखातिब थियणु ऐं तालुके जे वर्किंग कमेटियुनि जो असां दोस्तनि खे फ़ैसिलो कयो पाबंद त तालुके जे वर्किंग कमेटियुनि जा दोस्त हुजनि ऐं जेके असांजा सोशल एक्टिव दोस्त आहिनि, जेके वर्किंग कमेटी में न आहिनि, जेके उहिदेदार तालुकनि आहिनि, उहे बि हुजनि त उन्हनि ताईं असां पंहिंजो पैगाम पहुचायूं ऐं उन्हनि दोस्तनि खे पाबंद कयूं, ख़ासि तौर ते पंहिंजे तालुकनि जे उहिदेदारनि खे पाबंद कयूं त उहे सिंध जे उस्तादनि जो चार्टर ऑफ डिमांड जेको आहे उहो स्कूलनि ते वञनि, हिकिड़ो उहिदेदार घटि में घटि ॾींहं में हिकिड़ो स्कूल विज़िट करे ऐं पंहिंजी उस्तादनि खे ईअं ॿुधाए त पेटेल अवां जे मसइलनि मामले ते ही चार्टर ऑफ डिमांड तश्कील ॾिनो आहे ऐं इन्ही जे हल जे लाइ सवाइ तहरीक जे सवाइ वेढ़े जे ॿियो रस्तो कोन्हे ऐं उहा तहरीक वेढ़ तॾहिं थींदी जॾहिं सिंध जो उस्ताद खे ख़बर पवंदी त असांजे मामलनि ऐं मसइलनि ते चार्टर ऑफ डिमांड सरकार खे मिलियो आहे ऐं जेसीं ताईं सिंध जो उस्ताद तयारु न थींदो
जेसीं ताईं सिंध जे उस्ताद खे असां ज़हनी तौर ते तयारु करे कराची जे लाइ तयारु न कंदासीं तेसीं ताईं उहा तहरीक नाले मात्र हूंदी। असां ज़रूरत महसूसु कंहिं शइ जी त असीं ज़िलनि में अचूं, अवां दोस्तनि सां मिलूं, जेके अवां जूं ॻाल्हियूं हुजनि उहे असां ॿुधूं। हिन जेको चार्टर ऑफ डिमांड मां तव्हांखे हींअर ॿुधाईंदुसि उन में जेकॾहिं का रदो बदल करणी आहे या का अञा शइ वधीक एड करणी आहे उहा तव्हां दोस्तनि जे मुफ़ीद मशवरनि सां उहा जेका शइ ठही ईंदी उहा बि हिन में एड थी सघे थी। त दोस्तो, ही तहरीक जेका हलणु पई वञे, जंहिंजी पाण तयारी कयूं पिया, होमवर्क कयूं पिया, इन जे लाइ मां ईअं थो सम्झां त हिननि मसइलनि जे हल लाइ असांजी इहे पहिरीं ऐं आख़िरी तहरीक हूंदी। छो त सरकार इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त हाणे वेझर में सिंध जे प्राइमरी स्कूलनि खे खपाइणो आहे ऐं प्राइवेट करणो आहे। त असांखे हिकिड़ी पंहिंजे इदारनि जे बचाइण जी, ॿारनि जी तालीम बचाइण जी, पंहिंजे स्कूलनि बचाइण जी, पंहिंजे हक़नि वठण जी हिकिड़ी अहिड़ी वेढ़ विढ़णी आहे जंहिंजे लाइ ज़हनी तौर ते तयारु थी असांखे कराची जे रोडनि ते निकिरणो आहे। ऐं उहो तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं तव्हां दोस्त तालकनि जा उहिदेदार आम उस्ताद ताईं वेंदव ऐं उन्हनि खे एतमाद ॾियारींदव त तव्हांजी तालकनि जी क़यादत, तव्हांजी ज़िले जी क़यादत, तव्हांजी डिवीज़न जी क़यादत, तव्हांजी मर्कज़ जी क़यादत तव्हांजे मामलनि लाइ रोडनि रस्तनि ते निकिरणु तयारु आहे, बशर्ते त अव्हीं उन में साथ ॾियो। असां पुरुमीद आहियूं त तव्हां हितां जेकी असांजे मर्कज़ जूं हिदायतूं हूंदियूं, जेको असांजो चार्टर ऑफ डिमांड आहे, इहे खणी तव्हां उस्तादनि ते पहुचंदा, उस्तादनि खे तयारु कंदा ऐं उस्तादनि खे इहो बि ॿुधाईंदा त असां रिवायती अंदाज़ में हली हिकिड़े ॾींहं जो मुज़ाहिरो कराची में करे हिकिड़े ॾींहं में ॿ दफ़ा शेलिंग, आंसू गैस, वाटर कैनन जो धक खाई वरी असां शाम जो मोटंदासीं कोन। हीअ जेका असांजी तहरीक इनशाअल्लाह जेको पाण सॼी सिंध जो तकिड़ो टूर करे ऐं असीं जेको तहरीक जो सॾु ॾींदासीं, उहो जेका तहरीक हूंदी उहा असांजी एसी ते इनशाअल्लाह हूंदी जेसीं ताईं असांखे नोटिफिकेशन ॾींदा। छो त हिननि जे लालीपाप ते असां घणो हलिया आहियूं, असां सालनि जा साल गुम कया आहिनि। उहो इहो तइ करे निकिरे, इहो ज़हन ठाहे निकिरे त मां जिन पंहिंजे अॻवाननि जे सर ते वञा थो, तनज़ीम जे सर ते वञा थो, मूंखे एसी ते वापसि न आहे मोटणो जेसिताईं मूंखे मर्कज़ जी कॉल न ईंदी ऐं असांखे नोटिफिकेशन न मिलंदो।